वालेकुम संगत मां तव्हांजो पंहिंजो पहिरीं प्यारो छड़नि जो सरदार माशूक बलोच। काफ़ी दोस्तनि जा कमेंट अची रहिया आहिनि यूट्यूब ते त असांजा वीडियो जेके आहिनि असांजी आईडी में पंहिंजो छा चवंदा आहिनि त वार्निंग अकाउंट अची वियो। वार्निंग अकाउंट कीअं पियो थो अचे उहो मां तव्हांखे हींअर अॼु सम्झाईंदुसि, पर उन वीडियो खे सम्झण खां पहिरियां तव्हां प्लीज़ जेसीं ताईं तव्हां वीडियो फुल न ॾिसंदव तेसि ताईं तव्हांखे कॾहिं बि सम्झ में न ईंदी त वार्निंग अकाउंट छो थो अचे, छा जे लाइ थो अचे तव्हांजे अकाउंट में। सभ खां पहिरियां त वार्निंग अकाउंट इन लाइ थो अचे त तव्हां पहिरियां टिकटॉक जी गाइडलाइन कोन था पढ़ो। गाइडलाइन में उन में छा लिखियलु हूंदो आहे त असलो ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि त माना आशिकी 2 वारा हीरो थियण जी कोशिशि कंदा आहिनि त कलर वलर ॻाढ़ो रंग ॾेई करे पिना चवंदा आहिनि त हाणे असांखे धकु लॻल आहे, रतु कढियो आहे, फिलाणो रतु हॉस्पिटल रोड जी स्पीडिंग वारी सवारी टोटलनि ते गाइडलाइनूं लॻंदियूं आहिनि। तव्हां सभ खां पहिरियां इन गाइडलाइननि जो ख़्यालु कजो। ऐं कुझु माण्हू कूड़ा पिस्टल बि खणी वीडियो अपलोड कंदा आहिनि, उन में बि तव्हांखे वार्निंग अकाउंट अची वेंदो आहे। हाणे इन वार्निंग अकाउंट खे ख़तमु करण लाइ काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त वार्निंग अकाउंट असां ख़तमु कीअं कयूं। उन ख़तमु करण जो तरीक़ो बिल्कुलु ई आसान आहे। तव्हां तक़रीबन 2 महीननि ताईं वीडियो अपलोडिंग वधायो, जेतिरो थी सघे वीडियो अपलोडिंग वधायो। माना जेकॾहिं तव्हां ॾींहं में 4 वीडियो अपलोड था कयो या 2 वीडियो अपलोड था कयो त तव्हां 4 कयो, अगरि 4 था कयो त 8 कयो। वीडियो अपलोडिंग भी कयो ऐं कोशिशि कयो त गाइडलाइन ॿीहर तव्हांखे न लॻे। अगर ॿीहर गाइडलाइन टिकटॉक जो वॉलेशन को भी लग क्या ना कोई भी वॉलेशन आप लोगों को, सॉरी मैं उर्दू में समझाना चाहता हूँ क्योंकि काफ़ी दोस्त मेरे उर्दू फ़ैन भी हैं, वो समझना चाहते हैं। तो अगर वो गाइडलाइन पे आप लोगों को अगर वॉलेशन दोबारा लग गया तो अकाउंट वार्निंग में फिर से आ जाएगा आप लोगों को। तो आप लोग कोशिश करो कि वार्निंग अकाउंट जो है ना वो ख़त्म करने के लिए 2 महीने तक लगातार आपने कोई भी वॉलेशन, कोई भी टिकटॉक की खिलाफ वर्जी नहीं करनी है। उसके बाद आप लोगों का वॉलेशन ख़त्म हो जाएगा। वॉलेशन ख़त्म होने के बाद आप लोगों ने क्या करना है, फिर आप लोगों का अकाउंट फ्रीज़ होगा। वो फ्रीज़ अकाउंट को मैं फ्रीज़ करने के लिए अगले वीडियो पे आप लोगों को ज़रूर बताऊंगा, लेकिन वीडियो में जो मैं अपलोड कर रहा हूँ, जो आप लोगों को समझा रहा हूँ, आप लोगों के लिए टाइम निकाल रहा हूँ, उसके लिए आप लोगों ने वीडियो को समझना लाजमी है, क्योंकि मेहनत मेरा रायगान जाता है। मैं जितनी मेहनत कर रहा हूँ उस मेहनत सिर्फ आप लोग छोटे यूज़रों के लिए कर रहा हूँ। मेरी मेहनत को ज़ाया ना करो। आप लोगों को मैं जो बता रहा हूँ वो कोशिश करो, वो करो। इंशाल्लाह आप लोगों का अकाउंट, वार्निंग अकाउंट भी ख़त्म हो जाएगा, आप लोगों के टिकटॉक भी वायरल हो जाएंगे। और जो भी दोस्त नए हैं मेरे वीडियो देखने के लिए, उन लोगों को रिक्वेस्ट है कि मेरा चैनल अगर सब्सक्राइब नहीं किया है तो उन्होंने चैनल मेरा सब्सक्राइब करें, ताकि अगर अंग्रेज़ 2-4 रुपये मेरे को भी दे रहे हैं तो आप लोगों को जलन होना नहीं चाहिए, खुशी होना चाहिए कि आप लोगों का अपना भाई, अभी तक मिला 1 रुपया भी नहीं है, अल्लाह की कसम, पर आप लोगों का अपना भाई अगर लेगा तो आप लोगों को खुशी ज़्यादा होना चाहिए। तो अल्लाह पाक आप लोगों को खुश रखे। इंशाल्लाह अगले वीडियो में फिर साथ होंगे। लव यू ऑल। चढ़ाए ताज जिंदाबाद।